हरिओम नमस्ते जय माता दी। मां आहियां तव्हांजो पंहिंजो एडवोकेट साईं हरेश राय, माता रानी दरबार खिपरो। जीअं त असांजे सनातन धर्म मुताबिक़ असांजा साल में 12 महीना थियनि था। उन्हनि 12 महीननि में 3 अहिड़ा महीना अचनि था जेके ईश्वर खे तमामु घणा प्रिय आहिनि, जंहिंमें हिकु कार्तिक, हिकु माघ ऐं टियों वैसाख। जीअं त चंड खां पोइ वैसाख जो महीनो शुरू थिए पियो ऐं वैसाख जे महीने जी हिकिड़ी ॿी माना असां चई सघूं था त धर्म जो महीनो। हीउ महीनो धर्म जो महीनो आहे। हिन में असांखे पंहिंजे सनातन धर्म मूजिबि असांखे ईश्वर इहा आज्ञा ॾिनी आहे, असांखे उहा आज्ञा जो पालन करणु खपे त असांखे हिन महीने में पूजा पाठ ऐं धर्म दान ज़रूरु करणु घुरिजे। वैसाख जे महीने में सनानु करण जी तमामु घणो जेको आहे सो फल ॿुधायो वियो आहे। जेकॾहिं असां सूर्य उभरण खां पहिरीं जेकॾहिं असां सनानु कयूं था त उन जो तमामु घणो फल ॿुधायो आहे। इहो सनानु असां घर खां ॿाहिरि जेकॾहिं कयूं, यानी कि कंहिं दरिया ते, कंहिं तलाउ ते, कंहिं वाह ते, त वधीक बहितर न त असां घर में बि करे सघूं था। सनानु खां सवाइ असांखे भॻवान जे हर अवतार जी पूॼा करणु खपे। तुलसी जी पूॼा करणु खपे, पिपर खे अर्घु ॾियणु खपे, सूर्य खे अर्घु ॾियणु खपे ऐं शिवलिंग ते लोटी ॾियणु खपे। माता रानी ते जेको आहे सो अरदास करणु घुरिजे, गीता जो पाठ करणु घुरिजे, वैसाख जी कथा करणु घुरिजे। ऐं इहो तमामु ज़रूरी आहे त हर रोज़ु ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः जो जाप करणु ज़रूरी आहे। त 108 चक्र जो जाप ज़रूरी आहे। हिकु माला रोज़ु कजे त उनजो तमामु घणो लाभ ॿुधायो वियो आहे। हिन खां अलावा हिन महीने में 2 ग्यारसूं अचनि थियूं। उन ग्यारस ते जेको आहे सो असांखे विर्त रखणु खपे, दान करणु खपे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां दान जी ॻाल्हि कयूं त असांखे दान में जेको आहे सो जेकॾहिं असां पखो दान कयूं था, अन्न दान कयूं था, कपिड़ा दान कयूं था, चपलूं दान कयूं था ऐं जेकॾहिं असां पाणी दान कयूं था त इहो सभ खां वॾो जेको आहे सो दान जो फल लिखियो वञे थो। चवनि था त हिन जेके महीने में असांजो दान 1 लख वधीक ॻणियो वञे थो। वैसाख जे महीने में हिकिड़ी नंढड़ी असां शेवा करे रहिया आहियूं त JMD वेलफेयर तरफ़ां पूज हिंदू लोहाणा पंचायत जे ताउन सां असां शहर जे आसपास चैनी रोडनि ते जेको आहे सो असां पाणी जा वॾा कूलर रखंदासीं, जंहिंमें तव्हांखे साफ़ु सुथिरो पाणी, मिनरल वाटर ऐं बर्फ़ सां थधो कयल पाणी हर मुसाफ़िर खे मिली सघंदो, हर मज़दूर खे मिली सघंदो, हर माण्हू खे मिली सघंदो। उन खे अलावा असां हिकिड़ा पोट रखिया आहिनि, ठिकर जा बर्तन रखिया आहिनि, जेके असां हर माण्हू खे जेको आहे सो फ्री में ॾींदासीं। जेकॾहिं कंहिंखे बि उहो बर्तन घुरिजे त उहो स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कनि ऐं उनखे असांजो शेवादारी घर वेठे उहो बर्तन ॾेई वेंदो। तव्हांखे करिणो सिर्फ़ु एतिरो आहे, उन बर्तन खे रोज़ु साफ़ु करे ऐं उन में थधो पाणी विझी करे पंहिंजे घर जी छित ते रखिणो आहे त जीअं मुसाफ़िर आयल पखी या जेके पखी अचनि था उहे उन मां पाणी पी सघनि। उनजो तमामु वॾो धाम ॾियो। त सनातन धर्म सां तालुक़ु रखंदड़ हर हिंदू खे मां चवंदुसि त तव्हां पंहिंजे आसपास इहा सहूलियत रखो। ॿिया दान जेके न करे सघो त पाणी जो दान तमामु आसान ऐं सवलो आहे, तव्हां करे सघो था। उहो ईअं आहे जो मतिलबु तव्हां पंहिंजे पासे में को मटको, को पाणी जो कूलर भरे रखो, उन सां गॾु हिकिड़ो गिलास रखो त जीअं मुसाफ़िर माण्हू उहो पाणी पी सघनि। मुंहिंजो आवाज़ु जंहिं ताईं वञे पियो, मां इहो ई प्रार्थना कंदुसि सभिनी खे त पंहिंजे आसपास पंहिंजे शहरनि में ऐं जॻह जॻह ते वैसाख जे महीने में पाणी जो दान कयो ऐं फल हासिलु कयो। जय माता दी।